पहिरियों हुकुम त गुरूर जा लटा लाहे, कफन जूं चादरूं पाए, गरीबां तभी अमीरां तभी राहकां तभी भोतारां तभी के दफ्तर जो पटे वालो तभी वक्त जो बादशाह तभी सभनी जो लिबास हिक जहड़ो। हाणे हुकुम थियो पटको भी लाए टोपी भी लाए। गरीब तो हाजिर खान साहब किए लाए सही मां तो बेन जा पटका लाइनो हां हुकुमात जो पंजो बुलाए तो तुझी मस्ती मरे हजो आई न जे करे त जी हिन नवाब जे पुट जी मस्ती मरे। लाए मथो उघाड़ो सख्त सर्दियात भी मथो उघाड़ो, सख्त गर्मियात भी मथो उघाड़ो। हे गरीब त मुंह ॾेई वेंदो, वॾे माण्हू जे लाइ आवाज़ साईं मां त सट जी वेंदुमि ऐं ॾींहुं लॻी पवंदो थधि सटे विझंदी। हुकुम दो ते खबरदार मता मथो ढकियो थी तुंहिंजे हज जी मां अल्लाह खे ज़रूरत ई कान्हे। तोखे खबर पे त घणे मींहं सौ आहे मथो उघाड़ो हाज़ुर साईं मथो। हाणे हुकुम आहे जो बूट बि लाए पाण वारो लाए जोराबा भी लाए साईं जीवड़ा खाई वेंदा मांखे लाए लाए जल्दी कर। बिन पटन वारी अहिड़ी चौंपल पाए जो तुंहिंजे पुठी जा पुठाड़ा भी नजर अचन। हाणे हल निकर घरों हाणे रड़ियूं कंदो हल।